फील्ड मार्शल सैयद आसिम नी तरफा पास आउट थींदड़ कैडेट्स के मुबारकबाद पेश की वई आहे। पासिंग आउट परेड के खिताब कंदे फील्ड मार्शल आसिम नी चयो त पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकोल एक तारीखी हैसियत रखंदड़ आहे। आसिम नी जो चवणु आहे त क़ौम जे सरकार सां अंदरूनी ऐं परॾेही दुश्मननि खे शिकस्त ॾींदासीं। फील्ड मार्शल आसिम नी चयो त हक़ जी जंग में पाक फौज पेशवराणी महारत सां दुश्मन खे शिकस्त ॾिनी आहे। फील्ड मार्शल चयो त पाक फौज दुश्मन खे शिकस्त ॾेई क़ौम जो वधीक एतमाद बहाल कयो। सैयद आसिम नी चयो त पाकिस्तान जी हथियारबंद फौज क़ौम जी हिमायत सां सरहदनि जो दिफ़ा कयो। फील्ड मार्शल आसिम नी चयो त दुश्मन ख़िलाफ़ कार्रवायूं कंदे राफेल जहाज़नि खे तबाह करे किराए पियो। फील्ड मार्शल चयो त पाकिस्तान पंहिंजी फ़ौजी ऐं दिफ़ाई सलाहियत खे मञराइबो आहे। फील्ड मार्शल आसिम नी चयो त ऑपरेशन बुनियाद मरसूस में क़ौम पंहिंजी हथियारबंद फौज सां बुनियादी भितजियां बीठल रही। सैयद आसिम नी जो चवणु आहे त भारत तरफ़ां पाकिस्तान ते बेबुनियाद इल्ज़ाम लगाए विया। फील्ड मार्शल आसिम नी चयो त अल्लाह ऐं क़ौम जी मदद सां पंहिंजी ज़मीन जो हिकु इंच बि न ॾींदासीं। फील्ड मार्शल आसिम नी चयो त वतन जी हिफ़ाज़त कंदे जानी जा नज़राना पेश कंदड़ शहरियुनि ऐं सिक्योरिटी फोर्सिस खे सलाम पेश कयो था। आसिम नी जो वधीक चवणु हो त वतन जे दिफ़ा में शहीद थींदड़ जे ख़िदमतनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। फील्ड मार्शल चयो त पाकिस्तानी फ़ौज दुनिया जी बहितरीन फ़ौज आहे। फील्ड मार्शल आसिम नी तरफा पास आउट थींदड़ कैडेट्स के मुबारकबाद पेश कई वई आहे। पासिंग आउट परेड के खिताब कंदे फील्ड मार्शल आसिम नी चयो त पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकोल एक तारीखी हैसियत रखंदड़ आहे। आसिम नी जो चवणु आहे त क़ौम जी सरकार सां अंदरूनी ऐं परॾेही दुश्मननि खे शिकस्त ॾींदासीं। फील्ड मार्शल आसिम नी चयो त हक़ जी जंग में पाक फौज पेशवराणी महारत सां दुश्मन खे शिकस्त ॾिनी आहे। फील्ड मार्शल चयो त पाक फौज दुश्मन खे शिकस्त ॾेई क़ौम जो वधीक एतमाद बहाल कयो। फील्ड मार्शल आसिम नी चयो त पाकिस्तान जी हथियारबंद फौज क़ौम जी हिमायत सां सरहदनि जो दिफ़ा कयो।